आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सॾ ते इल्म पिरायो सिंध सवारियो के सिरे हेठ 5 डिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं जारी आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एडी कुंभर। आवाज़ टीवी न्यूज़ पारां इल्म पिरायो सिंध सवारियो के सरे हेठ 5 डिसंबर सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ऐलान जूं तयारियूं समूरी सिंध जीअं सांगड़ ज़िले में बि उरूज ते। प्रेस क्लब सांगड़ में सिंधी अदबी संगत सांगड़ पारां मुशाइरो कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि अदीबनि साफ़िन शिरकत कई ऐं शाइरनि पंहिंजी शाइरी पढ़ी वाह वाह कराए छॾी। क्षमा बारे शब में ठाहियूं इल्म वाट थींदी पो चमकाट सिंधड़ी जे अरसीम में। पढ़ी जिन प्यार मां सिंधी अल्फाबेट, पढ़ी जिन प्यार मां सिंधी अल्फाबेट, कभी केड़ी बेट सिंधी सूर तख्ती असां। क़ौमी ॾियारा आहिनि, ये भरपूर नमूने सां मल्हाइण खपनि त जीअं इन उजागर थी सघे, शऊर अची सघे माण्हुनि खे त असांजी सक़ाफ़त, असांजी जो आहे कल्चर पुराणो आहे ऐं इन खे जो आहे सॼी दुनिया ताईं पहुचाइणु खपे। सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, पर हिन साल जेका नई शइ आहे, जेका तमामु वणंदड़ शइ आहे, उहा इहा आहे त उन्हनि जे प्रोग्राम जंहिं सिरे हेठि कयो पियो वञे उहो आहे इल्मु पिरायो सिंध सवारियो। त इल्मु ई हिकु वाहिद शइ आहे जंहिंसां असांजी सिंध तब्दील थी सघे थी, सिंध सुधरी सघे थी। इल्मु पिरायो जेको इहो ॾींहुं मल्हायो पियो वञे, इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे। इन में सिंधी अवाम में सुजाॻी ईंदी ऐं माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु सिंध में जेका तइलीम जी तबाही आहे ऐं उन में माण्हू जेको आहे सो इहो सोचींदा, उन में शऊर ईंदो ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो सभई मीडिया चैनल जेको सो गॾु सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइनि पिया। मूं न कॾहिं ओतियो कूड़ सिंधई क़ौम में, मुंहिंजी मिठड़ी माउ तुंहिंजी जालोली, सुहिणी सा ॿोली सदियूं रहंदी सिंध में। केर कपे थो भाड़ियो जोधन जा ही कंध, साणा साणा संध दां तॾहिं बि देस लाइ। मुशाइरे में शरीक थींदड़नि वधीक चयो त 5 डिसंबर सक़ाफ़ती ॾियारो आवाज़ टीवी ऐं सिंधी मीडिया सां गॾु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। कैमरामैन ख़ाकी ओश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ टीवी सांगड़।